अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इस्लाम, ऐ मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अज मुझा सौभाग्य जो हिन आस्थाने ते मुखे हाज़िरी जी सआदत नसीब किया। हिन पूरी हुजूरी जमायत जे सामो मुखे चंद लफ्ज़ ॻाल्हाइण जो शरफ नसीब थियो। पंहिंजे लाइ वक्त समझा तो, भाग समझा तो जो हिन आस्थाने जी रब करीम मुखे हाज़िरी नसीब कई। इल्मी रूहानी आस्थानो जंहिंजो फैज़ दुनिया जे कुंड कुड़छ में पहुतल। दरगाहूं अहले सुन्नत जा आस्थाना सभई अखियुन जो नूर आहिन, पर ही आस्थानो आले रसूल आले अली मदीने वारे साईं जे बचड़े जी ही दरबार उहा रूहानी दरबार जिते अची दिल अल्लाह जो जिक्र बोले थी, कल्ब ऐं रूह जे अंदर मदीने वारे साईं जी याद अची वञी। अज़ीज़ान मोहतरम, अल्लाह जे पाक कलाम जा जेके अल्फाज हिन नाचीज़ तिलावत कया, रब्बे कायनात फरमायो त कुल हबीब जी उम्मत के ऐलान कर, इत्तला कर, ला अस्अलुकुम अलैहि अजरा। हिन दीन सेखारण जे एवज़ आऊं तव्हां खां को बि उजूरो नथो घुरां, को मुआवज़ो नथो घुरां, को बदलो नथो घुरां, इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। सवाए हिन ॻाल्हि जे मुंहिंजे क़राबतदारन सां, मुंहिंजे बचन सां, मुंहिंजी इतरत सां, मुंहिंजे अहले बैत सां मुहब्बत रखो। नबी जे घराणे सां मुहब्बत रखजो। अगर तव्हां समझो था तव्हां ते नबी जा एहसान आहिनि, नबी जा ॿीर आहिनि, ऐं उन थोरे जो तव्हां शुक्र अदा करण चाहियो था, उनजी इहा सूरत आहे त नबी जे घराणे सां मुहब्बत रखो। सुभान अल्लाह। तफसीर रूहुल बयान वारे रिवायत आंदी, मन अराद तवक्कुल फल युहिब अहल बैती। मदीने वाले साईं फरमायो जेको तक़वा हासिल करण चाहे तो मुझे अहल बैतन सां मुहब्बत रखे। वमन अराद अन यंजु मिन अज़ाबिल क़ब्र फल युहिब अहल बैती। जेको चाहे तो अज़ाबे क़ब्र का बची वञा, मुझे बच्चन सां मुहब्बत रखे। वमन अरादल हिकमत फलयुहिब अहल बैती। जेको हिकमत ऐं दानाई सिखण चाहे तो मुझे अहल बैत सां मुहब्बत रखे। वमन अराद दुखूलल जन्नत बिगैर हिसाबिन। जेको माण्हू चाहे तो बगैर हिसाब जे जन्नत में वञे। जन्नत खपे या न खपे, बेहश्त घुर्जे या न घुर्जे, जन्नत खपे पर बिना हिसाब जे, बगैर पुछाणे जे। अगर जन्नत में वञण चाहियो था
मदीने वारे साईं फरमायो तो मुझे बच्चन सा मुझे आले बैत सा मोहब्बत रखो रब ताके बिना हिसाब जे फवल्लाह मदीने वारे का लफ्ज फवल्लाह वल्लाह जो कसम मा अहब्बहुम अहदुन इल्ला रब्बह फि दुनिया वल आखिरह मुझे बच्चन सा मुझे अहल बैतन सा जे पे मोहब्बत रखी अल्लाह जो कसम उन्हें के दुनिया जी भी इज्जत उन्हें के आखिरत जी भी नजात बिनी जहानन जी भलाई बिनी जहानन जी कामयाबी कामरानी अगर चाहो था तो मुस्तफा जे बच्चन सा मोहब्बत मदीने वाले जे घराने सा जंजी मोहब्बत उन जो हिते हुते इज्जत नजात जन्नत कामयाबी कामरानी उन्हें जे लाज को मदीने वाले दे बच्चन सा मोहब्बत इया मोहब्बत सीने में सांगे ता जो मरंदे घड़ी ताई नबी जे घराने सा मोहब्बत हुजे मदीने वाले साईं फरमायो तफसीर सलालती वाले तफसीर राजी वाले तफसीर ज़मख़शरी वाले रिवायत आंदी मन मात अला हुब्बि आले मुहम्मदिन मात मग़फ़ूरन ला जेको मुस्तफा से घराने जी मोहब्बत में मरी वियो मौत आयो बख्शल बानो गुनाह माफ थी विया ने बदायूं गुनाह उन जे जिंदगी जो खताऊं माफ थी वियूं पाक साफ थी खुदी अल्लाह अल्लाह कबीर नबी दे घराने जी मोहब्बत यो बे शरफ एजाज जे सीने के रब नवाजी दुआ उन्हें सीने में मदीने वाले दे बच्चन जी मोहब्बत बदनसीब मानू इन मोहब्बत का महरूम रहंदो जे दिल में कीनो सूरत नबी दे घराने सा समझे तो जो ईमान कामिल ना है ईमान कामिल अकमल मुकम्मिल उन्हें जो जे सीने में मदीने वाले साईं जे बच्चन जी मोहब्बत सुभान अल्लाह बच्चा हर कंहिंखे प्यारा हूंदा है तव्हांखे औलाद प्यारो आया न आहे कंहिंजो कहिड़ो बि पुटु हुजे पर बच्चो औलाद ना अकबाद ना औलाद असांजे जिगर जो टुकड़ो आहे औलाद अखियुनि जो नूर हूंदो आहे औलाद दिल जो सुरूर हूंदो आहे पर मदीने वारे साईं खे बि पंहिंजा बच्चा प्यारा पुट सिंध जी हिकिड़ी मशहूर दरगाह आहे हालन वारा मरहूम सरवर नूर बुधिया दरगाह 9 लख जी गोदड़ी आहे 9 लख मुरीद इन दरगाह जा वडो जको जते आला हजरत मरहूम सरवर नूर इन जो पीर जमींदार हुयो सरवर नूर बारन सा रांद पियो खेडे हिकड़ो सैयद दादो सरवर नूर जे वालिद जी ओताक मां मोटियो पर सैयद जो चेहरो गमज़दा हुयो आले रसूल सैयद जो चेहरो दुखारो मुरझायल हुयो गम वारो चेहरो ई पधरो खुशी वारो चेहरो पधरो हूंदो आहे हजरत सरवर नूर बारन सा रांद पियो खेडे सैयद के जो गमज़दा ॾिठई पीर जे ओताक मां निकरंदे हजरत सरवर नूर जे अकबर शाह साहब दुखारो तो नजर अची जब मुखे मुझे हाल ते छल पुट तू वनी रांग सी न बाबा मां रांद न खेडन मुखे बुधाए गमज़दा छो वई तू दुखारो छो वई चिमा जे बुधाया त तू केड़ो मुझो इलाज कंदे कि मुझो वायदो आ तो सा तो रोंदड़ के खिलाईंदुस चोदा आले रसूल नबी जी आलाई मुखे तो सा मोहब्बत जी मां सैयद आया आले रसूल आया न्याणी जवान उन्हें जे परणाण जे लाइ मूं वटि घर में कुछ न हुयो तुंहिंजो पीउ जमींदार दौलतमंद पैसे वारो आयुस चयो मां कुछ दे पंहिंजी न्याणी जो काज कया उनजी शादी कया मुखे 1500 रुपया ॾिनई मां चयो त बाबा मां पिनण वारो न आहियां मुखे एतिरो ॾे जो पंहिंजी न्याणी छाड़िया पर मुखे छिड़बड़े कढी छॾी उन जे करे दुखारो थियो वापस मोटियो तो वञा गरीब सैयद ज़ादो आया जे हाणे ॻाल्हि ॿुध मोटी वञ वापस ओताक में बाबे खे
मूसा वडो प्यार बाबे जी मूसा वडी मोहब्बत मां वनी तो बाबे जी चोली में वेहा पो तू अच मोटी ओ बाबे के अचे जेका गुर थई सा तलब जे न न मिंट न कजे रोब सा चजे मुके एतरा पैसा दे जे न न ओ मुजी धमकी दे ने छोकरे जो खटो न खाईंदे तू धमकी दी दे किरी पौंद बेहोश थी विंदुस जमीन ते किरी पौंदुस वो जिए तू बाबे का पुरंदे ये चो ये कंदो ये पाण में सलाह सी सरवर नूर नंडो सल्लो वो जेको अंगूरी फूलू फिरंदे अचे बाबे जी गोद में बैठो सैयद सिरी आयो बड़ेरा साहब मां पिन्नण वारो न आया सैयद आया आले रसूल आया मुजी मदद कर मुके एतरी जरूरत है यार शाद तो मुझे मगज खाई देनो तो के दिनम जे देनो हुयो चेंजे न छोड़ी दे ने छोकरे जो खटो न खाई दे बस ये जो हकल नहीं छोकरो फाको करे वो अगर में सलाह देलो छोकरो किरियो जेरी मल छोकरो किरियो या गाल हवेली ते वई अंदरों बीबन सोन चांदी पैसा मोकलिया वडेरे जो बाबा रहम कर सैयद जिए चवंदे दींदो साए लख खपन हजार खपन जो चवंदे दींदो साए मुझे बच्चे जो कहे जेरी मल शाह साहब ॾिठो त मुआरो कम थी वियो ची पासो कयो मां फीणो रखास कन में चई त पुट मुझो कम थी वियो हाणे तू जेरी मल कन में या गाल ची फीणे रखण जे बहाने पर जिए सरवर नु किरियो त वाकई बेहोश थी जिए किरियो न तिए वाकई में बेहोश थी वियो जेरी मल सरवर नू बेहोश थी वियो ओने वक्त में सैयद भी परेशान थी वियो सजी हवेली परेशान थी वई खबर ना है छा थींदो मुजा दोस्त घणी देर ताईं हजरत सरवर नू बेहोश रहो जेरी मल अख खुली सैयद जा पैर चुमण लगो सैयद जा हाथ चुमण लगो पुछया छा गाला चई जेरी मल मां किरियुस तमा समझो पिया तमा हाला जी सरजमीन ते आया पर हाला न हुया जेरी मल किरियुस त मदीने वाले साईं जी झोली में मदीने वाले मीर मुखे सीने सा लाए मुझा गल चुमी फरमायो पुट तो मुझे बच्चे दी इज्जत कया मुझे बच्चे दियो मान सुना तो तू जमीन ते न तू मोहम्मद दी झोली हाय सैयद मदीने वाले के केड़ा प्यारा है आले रसूल सा मुझे दिल पर नबी की केडी मोहब्बत केडो प्यार मुझा दोस्तों उहा घड़ी हुई सरवर नूह के विलायत जो दर्जो आला मकाम नसीब थी वियो ओ अज तई 9 लख की गोदड़ी पई सड़ी ओ मिठा तू बख्त वारो आई जेकी सोने कंबर वारे सा मोहब्बत ही नसीब मां भी हींअर अचां तो रस्ते में गाड़ी में हिकिड़ो नंढड़ो शेर लिखियो दिल चवे थी ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि ओ मुझा कंबर वारा साईं का नजर करम फरमा मुझा कंबर वारा साईं का नजर करम फरमाई का नजर करम फरमाई मुरीद दिल के हाजिर करे मुर्शिद दे कर ये समझ तो सोने कंबर वाले जो फैज तुझे सीने में तस्वर बंदे मुर्शिद जो निगाह में तस्वर बंदे मुर्शिद जो कर दिल सा दिल जे गहराई सा ये लफ्ज मुझ अल्लाह को तो सीनो मदीनो है मुझा कंबर वाला साईं
करम फरमाई ओ तोखे ना चलना तोते मदीने वारे दी चादर तोते अरबी खोल दी चादर तोते पीर मिठे जी पाकर तोते पीर मिठे जी पाकर पंजतन जो प्यारो आई पंजतन जो प्यारो फरमाई मुझा कंबर बारा साई ओ दरबार निराली जितना को नवरे तो खाली जितना को नवरे तो खाली पर झोला लाया जे सवाली मिठा नजर करम मुझा कंबर वारा साईं का नजर करम फरमाई ओ हिन दिल जा लाहिर मुझारा ओ सोनी सूरत वारा ओ कामिल कंबर वारा ओ इन फकीरन जा सोना कामिल कंबर वारा ओ सोनी सूरत वारा आया करते फकीर बेचारा तन आंसू पीर पुजाई तन आंसू पीर पुजाई का नज़र करम फरमाई मुझा कंबर वारा और बोली तुई हमदा अमीन चो रबुनी तुई हमदा शल जिए ढियल गुलाब जो गुल हो तुझे फैज जहर जाए छोरन जो सफर तू आई छोरन जो सफर तू आई का नज़र करम फरमाई मुझा कंबर वारा तू राज राजो ही गाल बना तू राजन जो वही राणो तुझो पाक सखी अघराणो तुझो पाक सखी अघराणो साईं अताउल्ला मोती दाणो तुझो सखी अघराणो साईं अताउल्ला मोती दाणो साईं अताउल्ला मोती दाणो करमुल्ला के मिलाई सुना नज़र करम फरमाई मुझा कंबर वारा साईं है मुझा कंबर वारा साईं का नज़र करम फरमाई मुझा कंबर वारा साईं चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस सैयदना सिद्दीक़ अकबर तो फरमाए वल्लज़ी नफ्सी बियदी
तेसी मोमिन न थींदो जैसी तई पंजे घराणे का मुझे घराणे के वधीक प्यारो न रखंदो तवा तेसी मोमिन न थींदो जैसी पंजी ज़ात का मोहम्मद जी ज़ात के वधीक प्यारो रखंदो मोमिन उहो आ जेके मुस्तफा जे घराणे सां प्यारा नबी सां प्यार नबी जे घराणे सां प्यार नबी जे वचन सां प्यार मुस्तफा जे मदीने सां प्यार सुभान अल्लाह को कंबर में जाओ को लाड़काने में जाओ को माथली में जाओ हर कंहिंखे पंहिंजो वचन प्यारो लॻंदो आहे पर मोमिन उहो आहे जेके पंहिंजे वचन खां मुस्तफा जो मदीनो वधीक मदीनो मदीनो साशल मदीनो 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 साशल मदीनो ॾिसण साण मुंहिंजो ॾिसण साण मुंहिंजो ठरे साह सीनो मदीनो मदीनो ज़बान रब्बानी तमाम गरजी जो मदीनो 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 ओ ॾिसण साण मुंहिंजो ठरे साह सीनो मदीनो मदीनो छो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सैयदा उम्मे सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हा जेडी मल मुस्तफा से ईमान आंदई ईमान इश्क नबी जो नालो आ ईमान मुस्तफा सा दिल लायण जो नालो आ मोमिन हुजूर जी ज़ात के सब शइ खां वधीक प्यारो रखण जो नालो जेडी मल बीबी उम्मे सलमा कलमो पढ़ियो मुसलमान थिया त दिल में दिल पर मोहम्मद जी तार लगी वई ओ लगी तुंहिंजी तार या जन के दुनिया में उहे दीवाना लगी तुंहिंजी तार या जन के असहाबी पहिरियों नंबर प्यार में परवाना लगी तुंहिंजी तार राजन के मरण महल मदनी तोखे ही जमायत पई त पुकारी दी मरण महल मदनी तोखे इन फकीरन सां मिल जा हसन हुसैन जाना लगी तुंहिंजी तार राजन के मुंहिंजा दोस्तो बीबी उम्मे सलमा पंहिंजे अबाणे घर में आ पर मुस्तफा जी मोहब्बत सीने में हुकुम मिलियो हिजरत जो हुजूर करे मक्को छॾे मदीने हलिया विया हाणे बीबी उम्मे सलमा पंहिंजो भाग्यो बयान करे त अब्बे जो घर कुशादी हवेली हुई पर मूंखे ईअं पियो लगे त जीअं कोठड़ी में बंद हुजा घर न वणे बच्चा न वणन अबो अमड़ न वणे रात ॾींहुं रोआ पई त मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार रहने ओ जा गाय कड़ने जा 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 सहन रोए पई मुंहिंजा दोस्तो सरतियूं सहेलियूं आयूं समझाइण लगियूं उम्मे सलमा तोखे छा थी वियो आहे राति ॾींहुं रोई थी पई फरमाए थी ओ मुंहिंजूं सरतियूं सहेलियूं मुंहिंजो पुनल तव्हां ॾिठो भिटाई
बड़ी सोने तर्जमानी कई पुनलु यमा नहीं तो ऊंद कयो हा अमा घर भी फिटो ओ पुनलु यमा नहीं तो ओ महल मायूं सभई लुटियो महल मायूं सभई लुटियो लुटियो सेवर सरड़ी भेनर किया मिसारे उम्मे सलमा रात दी रोंदी रंदी आ आखिर बीबी उम्मे सलमा पंजो अबाणो घर छड़े मदीने दी पई 8 मंजिलूं हुयूं उन दौर में जने उठन घोड़न जा काफिला वींदा हुया 8 ॾींहं लगंदा मक्के खां मदीने शरीफ पहुंचण में बीबी उम्मे सलमा अकेली औरत ज़ाता तन्हा है पर इश्क वेहण न छोड़े मोहब्बत वेहण न थीजे पुनलु यमा नाहे ॾिठो हूंद कयो अमा घर भी फिटो अजूं पुनलु यमा नाहे ॾिठो ओ महल मायूं सभई लुटियो महल मायूं सभई लुटियो लुटियो सेवर सरड़ी भेनर किया मिसारे हितों वेंदस से कली खणदस कोन समरूड़ी भेनर हितां वेंदस कली ओ लकने मंझ लतीफ चे लकने मंझ लतीफ चे अडियूं वेठो घरुड़ी भेनर किया मिसारे हिकड़े डी मदीने शरीफ में हुजूम मस्जिद नबवी शरीफ में किबला साईं दर कंबर वारा जलवागर होया साईं दे पाछड़े में ही फकीर भी वेठो हाजी हारून डीसी हुयो उन वक्त में अल्लाह उन दे कब्र के रोशन करे वो साईं दे पासे में वेठो हुजे ओच तो दरवाजो खुलियो औरतुन दे वणण औरतुन जे मुस्तफा जे दीदार जे ला अंदरे हरम में औरतुन बेचारियों पर्दो जो बंद हुयो हजारे औरतूं बीठियूं हुयूं त केॾी महिल दर खुलंदो त दीदार औरतूं बेचारियूं हज़ारनि जे तादाद में मुस्तफा जे दीदार जो मुश्ताक बीठल ओचितो जेॾी महिल दर खुलियो